क़ुतुल क़ुलूब मां 59 मदनी गुल क़िस्त 2 अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला ख़ातमिन नबिय्यीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुतुल क़ुलूब मां 59 मदनी गुल क़िस्त 2 दुआए अत्तार। या रब्बे करीम, जेको भी ही मुकम्मल रिसालो क़ुतुल क़ुलूब मां 59 मदनी गुल क़िस्त 2 पढ़ी या ॿुधी वठे, उनखे पंहिंजी फर्मा बरदारी वारी नेकियुनि भरी ज़िंदगी अता फ़रमाए ऐं उहो ईमान ते फ़ौत थी करे जन्नतुल फ़िरदौस में बेहिसाब दाख़िल थी वञे। आमीन बिजाहे ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत। हिक भेरे कंहिं फ़क़ीर काफ़िरनि खां कुझु घुरियो। उन्हनि मज़ाक़ में अमीरुल मुमिनीन हज़रत मौला मुश्किल कुशा अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाहु तआला अन्हु ॾांहुं मोकिले छॾियो। जेके साम्हूं तशरीफ़ फ़रमा हुआ, उन हाज़िर थी सुवाल लाइ हथु फैलायो। पाण रज़ी अल्लाहु अन्हु 10 भेरा दुरूद शरीफ़ पढ़ी उन जे तरीअ ते फूके छॾियो ऐं फ़रमायो, मुठ बंदि कर ऐं जिन माण्हुनि तोखे मोकिलियो आहे उन्हनि जे साम्हूं वञी खोल। काफ़िर खिली रहिया हुआ त ख़ाली फूक हणण सां छा थींदो, पर जॾहिं साहिल उन्हनि जे साम्हूं वञी मुठ खोली त उन में 1 दीनार हो। इहा करामत ॾिसी केतिरा ई काफ़िर मुसलमान थी विया। राहतुल क़ुलूब सफ़ो 142। विर्द जिसने किया दुरूद शरीफ और दिल से पढ़ा दुरूद शरीफ, हाजतें सब रवा हुई उसकी, हे अजब कीमिया दुरूद शरीफ। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। 1 बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाहि अलैहिम ॾींहं जे वक़्तु नमाज़ पढ़ण में रुकू ऐं सजदनि जी कसरत पसंदि कंदा हुआ ऐं राति जी नमाज़ में डिघो क़ियाम करणु पसंदि कंदा हुआ। शैतान जा कारनामा। 2 शैतान वटि हिकु सऊत सुंघाइण वारी शइ, हिकु लऊक़ चटाइण वारी शइ ऐं हिकु ज़रूर छिड़कण वारी शइ आहे। जॾहिं हू बाने खे सिंघाईंदो आहे त उन जा अख़लाक़ बुरा थी वेंदा आहिनि। जॾहिं चटाईंदो आहे त उन जी ज़बान बुराई ऐं शर सां भरिजी वेंदी आहे ऐं जॾहिं कुझु छिड़कंदो आहे त बानो सॼी राति सुतो पियो हूंदो आहे एसिताईं जो सुबुह थी वेंदो आहे। फ़ैज़ान नमाज़ सफ़ो 90। क़ुतुल क़ुलूब उर्दू 23 237/1। 3 जेको चाहीं घुर मां तोखे अता कंदुसि। बिस्मिल्लाहि माशा अल्लाहु वला क़ुव्वत इल्ला बिल्लाहि माशा अल्लाहु कुल्ल निअमतिन मिनल्लाहि माशा अल्लाहु अल खैरु कुल्लुहु बियदिल्लाहि अज़्ज़ व जल्ल माशा अल्लाहु ला युस्रिफु सूअ इल्लल्लाह। तर्जुमो, अल्लाह पाक। तर्जुमो, अल्लाह पाक जी बाबरकत नाले सां। अल्लाह पाक जेको चाहे। अल्लाह पाक खां सवाइ नेकी करण जी क़ुव्वत नाहे। अल्लाह पाक जेको चाहे। हर नेमत अल्लाह पाक जे तरफ़ां आहे। अल्लाह पाक जेको चाहे। हर क़िस्म जो ख़ैर ऐं भलाई अल्लाह पाक जे ई क़ब्ज़े कुदरत में आहे। अल्लाह पाक जेको चाहे। अल्लाह पाक खां सवाइ को बि बुराई दूर नथो करे सघे। जेको बि हमेशा जागण ऐं सुम्हण वक़्तु ही कलमा पढ़ंदो आहे उहो अल्लाह पाक जी हिफ़ाज़त में हूंदो आहे ऐं शैतान खां महफ़ूज़ रहंदो आहे। हदीस पाक में आहे, जेको इहे कलमा अरफ़ा जे ॾींहुं 100 भेरा सिज लहण खां पहिरियां पढ़े, अल्लाह पाक उनखे अर्श खां निदा ॾींदो आहे, तो मूंखे राज़ी करे छॾियो ऐं मुंहिंजे ज़िम्मे करम ते तुंहिंजी रिज़ा आहे। मूंखां जेको चाहीं घुर मां तोखे अता कंदुसि। क़ुतुल क़ुलूब उर्दू 244/1। 4 अज़ान ऐं इक़ामत जे विच वारियुनि घड़ियुनि खे गनीमत ॼाणो, छो त इहो दुआ लाइ बहितरीन वक़्तु आहे। 5 वॾी नेमत। तमामु मुसलमाननि जे प्यारी प्यारी अमड़ साइण हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाहु अन्हा हिकु साइल खे अंगूर जो हिकु कणो ॾिनो। रावी फ़रमाइनि था त असां हिक ॿिए ॾांहुं ॾिसण लॻासीं त पाण रज़ी अल्लाहु अन्हा इरशाद फ़रमायो, तव्हांखे ताजुब छो पियो थिए, हिन में घणा ई ज़रात आहिनि। हदीस पाक में आहे, मन तसद्दक़ बिअदलि तमरतिन मिन कसबिन तय्यिबिन वला युक़बलुल्लाहु इल्ला तय्यिब व इन्नल्लाह यतक़ब्बलुहा बियमीनिही सुम्मा युरब्बीहा लिसाहिबिही कमा युरब्बी अहदुकुम फलुव्वहु हत्ता तकून मिस्लल जबल।
जंहिं पाकीज़ा कमाई मां खजूर जे बराबरि सदको कयो ऐं अल्लाह पाक सिर्फ़ु पाकीज़ा शइ खे क़बूल कंदो आहे ऐं बेशक अल्लाह पाक उन खे पंहिंजे साॼे हथ सां क़बूल फरमाईंदो आहे। यादि रहे त हदीस पाक में ज़िक्र कयल साॼे हथ मां मुराद जिस्म वारो साॼो हथ न आहे, बल्कि ही मुतशाबिहात मां आहे, जंहिंजी माना इहा ई आहे जेका अल्लाह पाक जे शायान शान आहे। पोइ उन सदको करण वारे जे लाइ उन खे वधाईंदो रहंदो आहे। जीअं तव्हां मां को शख़्स पंहिंजे घोड़े जे बचे खे पालींदो आहे, एसिताईं जो उन जो उहो सदको जबल जे बराबरि थी वेंदो आहे। बुखारी 476/1 हदीस 1410। 6 अज़ीम ताबाई बुज़ुर्ग हज़रत सईद बिन मुसैयब रहमतुल्लाहि अलैहि फरमाइनि था, जंहिं 5 ई नमाज़ूं बा जमाअत पढ़ियूं उन ॼण त 2 ज़मीनूं ऐं 2 समुंड इबादत सां भरे छॾिया। 7 अक़ुल इहो आहे त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमाने मुअज़्ज़म आहे, अल्लाह पाक जे तरफ़ां हासिल थियण वारो अक़ुल इहो आहे त उन जा अम्र ऐं नही जिन जे करण जो हुकुम ॾिनाई ऐं जिन खां मना फरमायाई मालूम थी वञनि। 8 क़ब्र में नमाज़ जहिड़ी कैफ़ियत मनक़ूल आहे त बाने जी क़ब्र में अहिड़े ई इत्मिनान ऐं सुकून वारी कैफ़ियत ऐं हालत हूंदी जेका उन जी नमाज़ में हूंदी हुई ऐं हू पंहिंजे उन आराम गाह में अहिड़ी ई राहत माणींदो जहिड़ी हालत नमाज़ में माणींदो हो। 9 बाज़ बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाहि अलैहिम जॾहिं का सूरत तिलावत कंदा हुआ ऐं संदन दिलि उन में मशगूल न थींदी हुई, याने तवजो न हूंदी हुई, त हू ॿीहर उन सूरत खे वरजाईंदा हुआ। 10 अल्लाह करीम ऐं क़ुरान करीम हिक भेरे नमाज़ पढ़ंदे अज़ीम ताबाई बुज़ुर्ग हज़रत इमाम जाफ़र बिन मुहम्मद सादिक़ रहमतुल्लाहि अलैहि जी कैफ़ियत अजीब थी वई, एसिताईं जो बेहोश थी विया। होश में अचण खां पोइ खाइणस उन जो सबबु दरियाफ़्त कयो वियो त इरशाद फरमायाऊं, मां बार बार इहा ई आयत सॻोरी पढ़ी रहियो हुयुसि त ओचितो मां इहा ई आयत मुबारका मुतकल्लिम याने अल्लाह पाक खे ॿुधी त अल्लाह पाक जे क़ुदरत ऐं हेबत जे साम्हूं मुंहिंजो जिस्म पंहिंजी जाइ ते क़ाइमु न रही सघियो। 11 तिलावत क़ुरान करण वारे लाइ आदाब। क़ुरान करीम जे लाइ क़ुरान करीम जी तिलावत करण वारे खे घुरिजे त डिॼंदो रहे। जॾहिं अहिड़ियूं आयतूं तिलावत करे जिन में वाइदो, मदह, साराह, उम्दा सिफ़तूं ऐं मुक़र्रबीन जे दर्जनि जो ज़िक्र हुजे त पाण खे उन मक़ाम ते फ़ाइज़ तसवुर न करे, न ई पाण खे उन क़ाबिल ख़्याल करे, बल्कि ॿियनि मोमिननि खे उन मक़ाम ऐं मर्तबे ते ॾिसे। ऐं जॾहिं अहिड़ियूं आयतूं तिलावत करे जिन में माण्हुनि ते नाराज़गीअ जो इज़हार हुजे, उन्हनि जे मज़मूम सिफ़तुनि जो तज़किरो हुजे ऐं गाफ़िलनि जा मक़ाम ऐं गुनहगारनि जा हालात बयानु कया विया हुजनि, त पाण खे उन जाइ ते सम्झे ऐं ॼाणे त इहो ई इन्हनि आयतुनि जो मुख़ातिब आहे। 12 हुज़ूर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमाने आलीशान आहे, माण्हुनि में सभ खां सुठे आवाज़ सां क़ुरान करीम पढ़ण वारो उहो आहे त जॾहिं पढ़े त तूं ॾिसीं त हू अल्लाह पाक खां डिॼी रहियो आहे। 13 सजदे तिलावत में ही दुआ घुरो, अल्लाहुम्मा जअलनी मिनल बाकीन इलैकल ख़ाशिईन लक। तर्जुमो, ए अल्लाह पाक मूंखे पंहिंजी बारगाह में रोअण वारनि ऐं डिॼण वारनि मां कर। 14 हज़रत यूसुफ बिन असबात रहमतुल्लाहि अलैहि खे अर्ज़ु कयो वियो त अव्हां ख़त्म क़ुरान करीम जे वक़्तु कहिड़ी दुआ कंदा आहियो? त पाण फरमायाऊं, मां कहिड़ी शइ जी दुआ करियां? मां त पंहिंजी तिलावत जे कोताहियुनि खां 100 दफ़ा इस्तग़फ़ार कंदो आहियां। 15 क़ुरान करीम जी हिक मंज़िल रोज़ानो पढ़णु तमामु बहितर आहे ऐं उहा सुन्नत बि आहे। 16 जुमे जे ॾींहुं जी हिक दुआ, रब्बिग़फिर वरहम वतजावज़ अम्मा तअलमू व अंत ख़ैरुर राहिमीन। तर्जुमो, ए मुंहिंजा पालणहार, मूंखे बख़्शे छॾ ऐं मूं ते रहम फ़रमाए, मुंहिंजो हर उहो गुनाह जेको तुंहिंजे इल्म में आहे उन खां दरगुज़र फ़रमाए ऐं तूं ई सभ खां बहितर रहम फ़रमाइण वारो आहीं। 17 अमानत जी हिफ़ाज़त। अमानत जी हिफ़ाज़त इहा आहे त उन खे लिकायो वञे,
जेकॾहिं बिना ज़रूरत उनखे ज़ाहिर कयो वञे त उहा ख़यानत थींदी, छो त अमानत रखाइण वारो इहो पसंदि न कंदो आहे त उन जी अमानत ज़ाहिर कई वञे ऐं कंहिं लिकियल शइ जी हक़ीक़ी हिफ़ाज़त इहा आहे त उनखे किथे रखे विसारियो वञे ऐं उन जो ज़ाया थियणु इहो आहे त उन जी हिफ़ाज़त जूं जायूं घणियूं हुजनि। 18 रोज़ेदार खे गार गंद जे जवाब में ही चवणु जाइज़ आहे त मां रोज़ेदार आहियां। सुठियूं ॻाल्हियूं। 19 अजनबी उहो आहे जंहिंजो को दोस्त न हुजे। 20 बदगुमानी दोस्त खां परे करे छॾींदी आहे। 21 कंहिंजी इज़त करणु बहितरीन आदत आहे। 22 हया हर सुठे ऐं नेक कम जो सबबु आहे। 23 सभ खां मज़बूत सबबु जंहिंसां तव्हां पंहिंजे नफ़्स ते क़ाबू आणे सघो था उहो ताल्लुक़ आहे जेको तव्हांजे ऐं अल्लाह पाक जे विच में आहे। 24 जेको कंहिं शक वारी शइ याने जंहिंजे हलाल हराम या जाइज़ नाजाइज़ हुजण में शक हुजे खां न रुकियो त उन पाण खे नफ़्स जी ख़्वाहिश जो फर्मा बरदार करे छॾियो। 25 अल्लाह पाक को बि अमल उन जे सही तरीक़े खां बग़ैर क़बूल न कंदो आहे ऐं उन जो सही तरीक़ो उहो ई आहे त उन जो इल्मु हासिलु कयो वञे। 26 अल्लाह पाक क़यामत जे ॾींहुं फ़रमाईंदो बाना तूं त मुंहिंजो हुएं पर दोस्त मूंखां अलावा ॿियनि खे बणाईंदो रहे, रिस्क मुंहिंजो खाईंदो रहे पर अमल ॿियनि जी रिज़ा लाइ कंदो रहे। 27 अमलनि में मिलावट नामक़बूल। जेकॾहिं खीर में छेणो ऐं रत मां कुझु मिली वञे त खीर जहिड़ी नेमत असांखे हासिल न थींदी। अहिड़ी तरह असांजे अमल खे ख़्वाहिश खां पाक ऐं साफ़ हुजणु घुरिजे त जीअं असां पंहिंजा वाजिब ऐं हक़ अदा करे अजर ऐं सवाब जा मुस्तहिक़ बणिजी सघूं। जीअं खीर जहिड़ी नेमत में जेकॾहिं असां छेणो या रतु ॾिसी वठूं त असां उनखे छॾे ॾींदा आहियूं ऐं उनखे इस्तेमालु नाहियूं कंदा। अहिड़ी तरह हकीम ऐं ख़बीर रब असांजे अमल में जॾहिं रियाकारी वग़ैरह जी मिलावट ॾिसंदो आहे त उनखे असांजे तरफ़ मोटाए छॾींदो आहे ऐं क़बूल नाहे फ़रमाईंदो। 28 का बि इबादत नफ़सानी ख़्वाहिश खां बचण बग़ैर कामिल नथी थी सघे। 29 सख़्त अमल आहे ऐं औराद वज़ीफ़नि खे पाबंदी सां अदा करणु मोमिन जो वस्फ़ ऐं आबिदन याने इबादत गुज़ारनि जो तरीक़ो आहे। 30 अल्लाह पाक जंहिं शइ खे इबादत जो आदी बणाए ऐं पोइ उहो शख़्स सुस्ती जे करे उनखे तर्क करे छॾे त अल्लाह पाक उन ते नाराज़ थी वेंदो आहे। 31 वक़्त जी अहमियत। जंहिं अॼु जे ॾींहुं गुज़िरियल कल्ह जे मुक़ाबले में अल्लाह पाक जूं वधीक नाफ़रमानियूं कयूं त उहो महरूम आहे ऐं जेको अॼु पंहिंजे गुज़िरियल कल्ह खां नेकियुनि में इज़ाफ़ो न करे त उहो बि नुक़सान में आहे। 32 कंहिं आरिफ़ अल्लाह पाक जी मारिफ़त रखंदड़ वलीउल्लाह खां मनक़ूल आहे मूंखे बाहि में विझी आज़मायो वञे उहो मूंखे मासियत याने गुनाह में मुब्तला करे आज़माइण खां वधीक पसंदि आहे। 33 कुझु आलिमनि सॻोरनि नफ़्स जी लालच खे उन मख जे मिसल क़रार ॾिनो आहे जेका माखी लॻल मानी जे वेझो गुज़िरे ऐं सॼी माखी हासिल करण जे ख़ातिर उन में किरी पए ऐं उन जा पर माखीअ सां चुंबड़ी पवनि जंहिंजे सबबु उहा मरी वञे। जॾहिं त हिकु ॿी मख उन मानीअ जे वेझो गुज़िरे त माखीअ जे थोरो वेझो वञे पंहिंजी ज़रूरत पूरी करे ऐं महफ़ूज़ ऐं सालिम हालत में पोइ ते हटी वञे। 34 नफ़्स जो मालिक बणजण ऐं नफ़्स ते ग़लबो हासिल करण जो तरीक़ो। शेख अबू तालिब मक्की रहमतुल्लाहि अलैह फ़रमाइनि था जेको बानो पंहिंजे नफ़्स जो मालिक बणजणु चाहे थो त उन जे लाइ नफ़्स खे क़ाबू में ॾिनो वेंदो आहे ऐं आख़िरकार उहो उन ते ग़ालिब अची वेंदो आहे। लिहाज़ा जेकॾहिं पंहिंजे नफ़्स जो मालिक बणजणु चाहियो था त पहिरीं उन ते सख़्ती करियो। जेकॾहिं इन तरह तव्हां उन ते ग़लबो हासिल करण जी कोशिशि कई त यक़ीनन उन ते ग़ालिब अची वेंदा ऐं जेकॾहिं उन ते सख़्ती न कई त उहो तव्हां ते ग़ालिब अची वेंदो। उन जो हर तरफ़ खां मुहासिबो करियो छो त जेकॾहिं तव्हां उन खे न रोकियो त उहो तव्हां खे बि पाण सां गॾु वहाए खणी वेंदो। रिज़ा
नेक माण्हुनि जे लाइ ऐं अफ़ो गुनहगारनि जे लाइ नफ़्स खे क़ाबू करण जो सभ खां पहिरियों मरहलो इहो आहे त हर घड़ी उन जी सख़्तु निगरानी कयो ऐं दिलि में पैदा थियण वारे हर ख़्याल ते अमल करण जे बदिरां पहिरीं थोरी देरि तरसो ऐं सोचियो त जेकॾहिं इहो ख़्यालु अलाह पाक जी रिज़ा लाइ आहे त फ़ौरन अमल कयो ऐं जेकॾहिं इहो ख़्यालु अलाह पाक जी रिज़ा लाइ नाहे त फ़ौरन उन खे दिलि मां कढी छॾियो त जीअं उहो पको न थी सघे। 35 मुसलमाननि जे चोथें ख़लीफ़े हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाहु अन्हु खां मरवी आहे त हर उहो ॾींहुं जंहिं में अलाह पाक जी नाफ़रमानी न कई वञे उहो असांजे लाइ ईद जो ॾींहुं आहे। 36 नाराज़गीअ जी निशानी आलिम सगोरा फ़रमाइनि था अलाह पाक जी नाराज़गीअ जी अलामत ही आहे त बानो ॿियनि जा ऐब बयानु कंदो रहे ऐं पंहिंजे ऐबनि खे विसारे छॾे ऐं गुमान करे त अलाह पाक माण्हुनि ते नाराज़ आहे ऐं उहो यकीन रखे त अलाह पाक उन सां महबत करण वारो आहे। 37 मुसलसल गुनाहनि में मुब्तला रहण जा असबाब ही उमूर आहिनि मुहासिबो तर्क करणु याने पंहिंजे अमलनि जो जाइज़ो न वठणु, तौबह में देरि, इस्तिक़ामत में टाल मटोल ऐं अलाह पाक जी बारगाह में तौबह ऐं इस्तिग़फ़ार न करणु। 38 गुनाहनि जी हद हज़रत सैयदना हसन रहमतुल्लाह अलैहि फ़रमाइनि था अलाह पाक ऐं बाने जे विच में गुनाहनि जे साम्हूं हिकु हद मुक़ररु कई वई आहे। तंहिं करे बानो जॾहिं उन हद ताईं पहुचंदो आहे त उन जे दिलि ते मोहर लॻाई वेंदी आहे ऐं पोइ कॾहिं बि उन खे ख़ैर ऐं भलाई जी तौफ़ीक़ न ॾिनी वेंदी आहे। पोइ हदुनि खां तजावुज़ करे वञण वारा इंसान तौबह में जल्दी कर ऐं उन हद ताईं पहुचण खां पहिरियां फ़ौरन वापसि मोटी अच, न त थकावट ऐं मशक़त जो मुक़ाबिलो करणो पवंदो। 39 बानो कंहिं बि घड़ी चाहे उहा मुख़्तसर ई छो न हुजे ॿिनि हालतुनि खां ख़ाली नथो थी सघे, याने या त मक़ामे नेमत हूंदो या त मक़ामे नेमत में हूंदो या वरी मक़ामे मुसीबत में। पोइ मक़ामे नेमत में बाने ते शुक्र करणु ऐं आज़माइश जे मौक़े ते सब्र करणु लाज़िम आहे। 40 वक़्त जी तक़सीम अक़लमंद ते लाज़िम आहे त पंहिंजो वक़्तु चइनि हिस्सनि में विरहाए छॾे। हिकु घड़ी में पंहिंजे रब सां मुनाजात करे। 2 हिकु घड़ी में पंहिंजे नफ़्स जो मुहासिबो करे। 3 हिकु घड़ी खे अलाह पाक जी पैदा कयल काइनात में गौर फ़िक्र लाइ ख़ासि करे छॾे। 4 हिकु घड़ी खे खाइण पीअण जहिड़ियुनि ज़रूरतुनि लाइ ख़ाली रखे छो त इन ई साअत में उन खे बाक़ी वक़्तनि में कम पूरा करण लाइ मदद हासिल थींदी। 41 दुनिया में फ़िक्र आख़िरत दुनियावी मुशाहिदे जा 4 मक़ाम आहिनि ऐं हर बानो पंहिंजे हालत जे लिहाज़ सां पंहिंजे मक़ाम ऐं मर्तबे मुताबिक़ उन जो मुशाहिदो कंदो आहे। बाज़ इबरत ऐं बसीरत जी निगाह सां दुनिया ॾिसंदा आहिनि, उहे उलुल अलबाब याने अक़ुल वारा आहिनि जिन जे दिलुनि तां हिजाब खयां वेंदा आहिनि ऐं ही उहे माण्हू आहिनि जेके हथ ऐं अखियूं रखण वारा ऐं मक़ामे इबरत ते फ़ाइज़ आहिनि। ही मक़ाम उन्हनि आलिमनि सगोरनि जो आहे जेके अंबिया इकराम अलैहिमुस्सलाम जा वारिस आहिनि। बाज़ दुनिया ऐं दुनिया वारनि खे रहमत ऐं हिकमत जी निगाह सां ॾिसंदा आहिनि, ही ड्रिजण वारनि जो मक़ाम आहे। बाज़ शहवत ऐं रश्क जे अख सां ॾिसंदा आहिनि, ही हलाक थियण वारनि जो मक़ाम आहे। ऐं हिन मां मुराद उहे दुनियादार माण्हू आहिनि जेके सिर्फ़ दुनिया कमाइण जी जुस्तजू में मगन रहंदा आहिनि ऐं उन जे न मिलण ते हसरत जो शिकार थी वेंदा आहिनि। 42 सिद्दीक़नि जे मर्तबे जो हुसूल हज़रत अबू मुहम्मद रहमतुल्लाही अलैहि फरमाईंदा हुआ त बानो सिद्दीक़नि औलिया कराम जे सभ खां आला मक़ाम जे मर्तबे ताईं हक़ीक़त में उन वक़्त ताईं नथो पहुची सघे जेसि ताईं उन में ही 4 शयूं मौजूदु न हुजनि। 1 सुन्नत जे मुताबिक़ फ़र्ज़नि जी अदायगी। 2 परहेज़गारी ऐं तक़वा जे एतबार सां हलाल खाइणु। 3 ज़ाहिर ऐं बातिन में मना कयल कमनि खां बचणु। ऐं 4 मरण ताईं उन हालत ते सब्र ऐं इस्तिक़ामत सां क़ाइमु रहणु। 43 अमल जी का इंतिहा नाहे हज़रत सैयदना हसन रहमतुल्लाही अलैहि फरमाईंदा हुआ त
अल्लाह पाक जो कसम, मौत खां अलावा बाने जे कंहिं बि अमल जी का इंतिहा नाहे। ऐं अल्लाह पाक जो कसम, मोमिन उहो नाहे जेको सिर्फ़ु को अमल महीनो या 2 महीना या साल या 2 सालनि ताईं करे, बल्कि मोमिन त हमेशह अल्लाह पाक जे हुक्म ते क़ाइमु रहंदो आहे ऐं अल्लाह पाक जी ख़ुफ़िया तदबीर याने लिकियल फ़ैसिले खां डिॼंदो रहंदो आहे। 44 पथरीअ जे ज़रिए ख़ामोश रहणु सिखियो। बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाहि अलैहिम मां हिकु बुज़ुर्ग फ़रमाइनि था त मूं हिकु पथरीअ जे ज़रिए ख़ामोश रहणु सिखियो, जंहिंखे मूं पंहिंजे वात में 30 सालनि ताईं रखी छॾियो। जॾहिं बि का ॻाल्हि करण जो इरादो कंदो हुयुसि त उन सां मुंहिंजी ज़बान में लुकनत अटक अची वेंदी हुई ऐं मां ख़ामोश थी वेंदो हुयुसि। 45 फुज़ूल ॻाल्हि जे बदिले 2 रकातूं नमाज़। हिकु बुज़ुर्ग फ़रमाइनि था त मूं पंहिंजे नफ़्स सां अहद कयो त मुंहिंजे वात मां जेका बि फुज़ूल ॻाल्हि निकिरंदी मां उन जे बदिले में 2 रकातूं नमाज़ अदा कंदुसि, लेकिन इहो कमु मूं ते आसान रहियो। पोइ मूं पाण ते हर कलमे जे बदिले हिकु रोज़ो रखण लाइ लाज़िम करे छॾियो। उहो बि मूंखे आसान मालूम थियो, लेकिन मां रुकियुसि न एसिताईं जो मूं पंहिंजे नफ़्स ते हर कलमे जे एवज़ 1 दिरहम सदको करण लाज़िम करे वरितो ऐं उहो कमु नफ़्स ते मुश्किल बणिजी वियो ऐं आख़िरकार फुज़ूल ॻाल्हाइण खां रुकिजी वियुसि। 46 हिकु आरिफ़ जो क़ौल आहे त इल्म जा 2 क़िस्म कया विया आहिनि। अधु इल्म ख़ामोश रहणु आहे ऐं अधु इल्म उन ॻाल्हि जो ॼाणणु आहे त उन इल्म खे किथे रखियो याने बयानु कयो वञे। याने बिस्तरे या विहाणे खे ॾिसंदो रहणु निंड आणींदो आहे, तंहिं करे आम हालतुनि में उन्हनि ॾांहुं न ॾिठो वञे त किथे इबादत खां गाफ़िल करे ग़फ़लत जी निंड न सुम्हारे छॾे। 47 हज़रत सैयदुना आइमश रहमतुल्लाह अलैह फ़रमाईंदा हुआ त कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन जा जवाब ख़ामोशी ई आहे। 48 ला अदरी चओ अदरी न। आलिम सगोरा फ़रमाइनि था हीउ जुमिलो सिखी वठो ला अदरी याने मां नथो ॼाणा, ऐं हीउ जुमिलो हरगिज़ न सिखो अदरी याने मां ॼाणा थो। जेकॾहिं तव्हां ला अदरी याने मां नथो ॼाणा चयो त माण्हू तव्हांखे सेखारींदा एसिताईं जो तव्हां ॼाणणु लॻंदा, ऐं जेकॾहिं तव्हां अदरी चयो त उहे तव्हां खां सुवाल कंदा एसिताईं जो तव्हांखे उन सुवाल जो जवाबु मालूम न हूंदो। 49 ख़ामोश रहण जी अहमियत। मनक़ूल आहे त जीअं कलाम करणु सिखो था ईअं ख़ामोश रहण बि सिखंदा करियो, छो त जेकॾहिं कलाम तव्हांजी रहनुमाई कंदो त ख़ामोशी तव्हांखे बचाईंदी। तंहिं करे ख़ामोश रहण सां 2 ॻाल्हियूं हासिलु थींदियूं आहिनि। 1 ख़ामोशीअ सां उन शख़्स जी जहालत दूरि करे सघो था जेको तव्हां खां बि वॾो जाहिल हुजे। 2 ऐं ख़ामोशीअ जे ज़रिए उन शख़्स खां इल्मु हासिलु करे सघो था जेको तव्हां खां बि वॾो आलिम हुजे। वज़ाहत याने तव्हां ख़ामोश रहो ऐं उन्हनि खे ॻाल्हाइणु ॾींदव त उन सां बि अव्हांजे इल्म में इज़ाफ़ो थींदो। 50 गुफ़्तगूअ में तक़वा। कॾहिं कॾहिं फ़ाइदामंद गुफ़्तगू करण वारो बि बेमौक़ा गुफ़्तगू करण जे करे शर्मसार थी वेंदो आहे। आलिम सगोरा फ़रमाइनि था त बाने जी तक़वा उन जे गुफ़्तगूअ में नज़र ईंदी आहे। जॾहिं कलाम घटि थींदो आहे त दुरुस्तगी वधीक थी वेंदी आहे ऐं केतिरनि ई बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाहि अलैहिम खां मरवी आहे त सलामतीअ जे 10 हिसनि मां 9 हिसा ख़ामोशी आहे। 51 3 क़िस्मनि जा अमाल नामा। मनक़ूल आहे त वात मां निकितल हर ॻाल्हि जे लाइ 3 क़िस्मनि जा अमाल नामा खोलिया वेंदा। 1 पहिरियों अमाल नामो हूंदो त हीअ ॻाल्हि छो कई। 2 ॿियो हूंदो त उन ते अमल कीअं कयो। ऐं 3 हूंदो त हीअ ॻाल्हि कंहिंजे लाइ चई। जेकॾहिं हू इन्हनि 3 अमाल नामनि जे सुवालनि खां निजात माणे वियो त दुरुस्त, न त हिसाब किताब जे ख़ातिर उन जो बीहणु तवील थी वेंदो। 52 मोमिन ऐं मुनाफ़िक़ जी ज़बान। हज़रत सैयदना हसन बसरी रहमतुल्लाहि अलैह फ़रमाइनि था त मोमिन जी ज़बान उन जे दिलि जे पोयां हूंदी आहे। जॾहिं बि हू का ॻाल्हि करण जो इरादो कंदो आहे त सोचींदो आहे त जेकॾहिं इन जे हक़ में हुजे त ॻाल्हाईंदो आहे, ऐं जे ज़बान जे
ऐं जेकॾहिं मुखालिफ़त हुजे त रुकिजी वेंदो आहे, जॾहिं त मुनाफ़िक़ जी दिलि उन जी ज़बान जे किनारे ते हूंदी आहे, याने दिलि में जेको ख़्यालु पैदा थींदो आहे चई छॾींदो आहे। हिकु लम्हो बि तवक़ुफ़ इंतज़ारु नाहे कंदो, बल्कि उन ॻाल्हि तां वापसि बि नाहे मोटंदो। 53 फ़ुज़ूल ॻाल्हियुनि खां रुकजण वारे लाइ ख़ुशख़बरी। कलाम में मसनूई सूंह सींगार ऐं वाधारो हूंदो आहे, जॾहिं त ख़ामोशीअ में सलामती ऐं गनीमत आहे। तंहिं करे हुज़ूर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मवाइज़े हसना में आहे, उन शख़्स लाइ ख़ुशख़बरी आहे जंहिंखे उन जो ऐब माण्हुनि जे ऐबनि खां गाफ़िल करे छॾे ऐं हू पंहिंजे फ़ालतू माल खे ख़र्च करे छॾे ऐं फ़ुज़ूल ॻाल्हियुनि खां रुकियल रहे। 54 ख़लवत जी अहमियत ऐं फ़ज़ीलत। ख़लवत याने अकेलाई में रहणु नफ़्स जी दुनियावी लज़तुनि में सोचण सम्झण जी सलाहियतुनि खे घटि करे छॾींदी आहे, छो त नफ़्स जो अखियुनि जे ज़रिए दुनिया जो मुशाहिदो करणु ख़तमु थी वेंदो आहे। इन लाइ त अखि दिलि जो दरवाज़ो आहे, जंहिं मां आफ़तूं दाख़िल थींदियूं आहिनि ऐं हिते ई शहवतूं ऐं लज़तूं हूंदियूं आहिनि। ख़लवत फ़िक्र आख़िरत पैदा कंदी आहे। 55 दुनियावी रग़बत जो ज़रियो। पेट भरे खाइणु दुनियावी रग़बत जो ज़रियो आहे। जीअं त कुझु सहाबा किराम अलैहिम रिदवान मनक़ूल आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ सभ खां पहिरीं बिदअत पेट भरे मानी खाइण जी पैदा थी, छो त जॾहिं माण्हुनि जा पेट भरिजी वेंदा आहिनि त उन्हनि जूं शहवतूं बि बेलगाम थी वेंदियूं आहिनि। 56 मुसलमाननि जी प्यारी अमड़ साइण। हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा खां मरवी आहे त रसूल बेमिसाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा किराम अलैहिम रिदवान बग़ैर कंहिं मजबूरीअ जे याने पंहिंजे इख़्तियार ऐं मर्ज़ीअ सां बुखिया रहंदा हुआ। 57 हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु अन्हुमा फ़रमाइनि था त जॾहिं खां अमीरुल मोमिनीन हज़रत सैयदुना उस्मान गनी रज़ियल्लाहु अन्हु खे शहीद कयो वियो आहे, मूं पेट भरे मानी नाहे खाधी। 58 अज़ीम ताबई बुज़ुर्ग हज़रत हसन बसरी रहमतुल्लाहि अलैहि फ़रमाईंदा हुआ, अल्लाह पाक जो कसम मूं अहिड़नि माण्हुनि खे बि ॾिठो जेके ड्रहो करे न खाईंदा हुआ, बल्कि उन्हनि मां जेकॾहिं को कुझु खाईंदो बि हो त सिर्फ़ु एतिरो जो जॾहिं थोरी ताक़त अची वेंदी हुई त फ़ौरन खाइण खां रुकिजी वेंदो हो। वधीक फ़रमाइनि था त मोमिन कॾहिं बि पेट भरे नाहे खाईंदो, बल्कि उन जी वसियत हमेशह संदन पासे हेठियां हूंदी आहे, याने हू मौत खे यादि कंदो रहंदो आहे। 59 हज़रत सुफ़ियान सोरी रहमतुल्लाहि अलैहि खां मरवी आहे त ॿ ॻाल्हियूं क़सावत क़ल्बी याने दिलि जी सख़्ती जो कारण आहिनि, तमामु घणो पेट भरे खाइणु ऐं तमामु घणो ॻाल्हाइणु। क़ुतुल क़ुलूब उर्दू 473/1 सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम।